यकीनन उन में जॾहिं जान छुटे पई त असीं ख़ुशि त हूंदासीं, पर असांखे वरी थोरो थोरो ॾुख बि आहे। ॾुख इहो आहे त असां साईं खलील कुरैशी, साईं सबूर निज़ामाणी खां परे थी वेंदासीं। यकीनन ज़िंदगी आहे, गॾिबा रहंदासीं, मिलंदा रहंदासीं, पर थोरे टाइम में साईं वारनि खां असां जेको सिखियो, तमामु थोरे टाइम में, तमामु थोरे लम्हनि में साईं वारनि हिते जेके तमामु वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं असांखे सम्झायूं, उहे यकीनन जेको आहे असां ज़िंदगी जे शायदि कंहिं मरहले में अॻियां सिखी सघूं। घटि में घटि मूं त अॻे एतिरो कोन सिखियो हो जेतिरो साईं वारनि खां सिखियोसीं। सो इहा जेकॾहिं ख़ुशामद में शामिलु न थिए त इहा 100% हक़ीक़त बि आहे। क्लास जे दोस्तनि जी इलाही ॻाल्हियूं रिपीट थींदियूं जेकॾहिं आउं ॻाल्हाईंदसि त टाइम घटि आहे ऐं सभिनी भाइरनि जी ख़ासि तौर ते फरमाइश आहे। हिन में असां सां भेण मारवी ऐं मूंसां ख़ासि तौर ते जिन सां कमु करे तमामु सुठो लॻो। भेण मारवी आहे, अली माविश आहे, साईं बशीर आहे, साईं ख़ालिद साहिबु आहे, जंहिंजो नालो नथो वठां हुन खां माज़रत छो त एॾी साल आहियो, सभु प्यारा आहियो। ऐं साईं इम्तियाज़ असांजी हिकिड़ी दावत कई हुई तमामु सुठी, ऐं उते हिकिड़ो मूं गीत ॿुधायो हो, मुंहिंजी शाइरी आहे, ऐं उते ॿुधाइण खां पोइ गीत हिननि हिते एतिरो त फैलाए छॾियो जो जेको जेको अची मूंखे कन मां चले साईं अचो असांखे ॿुधायो, साईं अचो। ऐं पासे वारी क्लास में बि हुनजी डिमांड थी, फरमाइश थी, सो उहो मां अर्ज़ु रखां थो। हिन गीत में जेको लफ़्ज़ मिठी आहे, मिठी स्वीट टी, उनखे मुख़्तलिफ़ मानाउनि में इस्तेमालु कयो वियो आहे। देह सारो सुठो सिंध सारी मिठी, देह सारो सुठो सिंध सारी मिठी, थर जे माण्हूअ खे थर जी आवारी मिठी, देह सारो सुठो सिंध सारी मिठी। काला नकारी वेचारी सनारी मिठी, हुई नकारी वेचारी सनारी मिठी, थर जे माण्हूअ खे थर जी आवारी मिठी, देह सारो सुठो सिंध सारी मिठी। हुन जे पासे में वेही सफ़र सफ़र मूं कयो, मूंखे केॾी लॻी हुई सलारी मिठी, मूंखे केॾी लॻी हुई सलारी मिठी, थर जे माण्हू खे थर जी आवारी मिठी, देह सारो सुठो सिंध सारी मिठी। कौन तो आहे तो लचपन ते उन्यारी मिठी, आहे तो लचपन ते उन्यारी मिठी, तो धारन खे विकणी वॾेरा ॾिनी, तो धारन खे विकणी वॾेरा ॾिनी, मां न ॾींदसि वतन जी कबारी मिठी, मां न ॾींदसि वतन जी कबारी मिठी, थर जे माण्हूअ खे थर जी आवारी मिठी, देह सारो सुठो सिंध सारी मिठी। जहिड़ी आहे सचाई सां सरमद रखी, जहिड़ी आहे सचाई सां सरमद रखी, जग में अहिड़ी ॾिठी मूं न यारी मिठी, जग में अहिड़ी ॾिठी मूं न यारी मिठी, थर जे माण्हूअ खे थर जी आवारी मिठी, देह सारी
सुठो सिंध सारी मिठी। महिरबानी। मौत तो उसी को कहते हैं जिस पे दुनिया में करे अफसोस, वरना सभी आते हैं इस दुनिया में मरने के लिए। आखिर में कल जो तो सेगमेंट हलायो हो क्लास में बेस्ट परफॉर्मेंस के हवाले सां त उन में जेके असांजा प्राइज़िस आहिनि उहे असीं डिस्ट्रीब्यूट कंदासीं ऐं उन खां पोइ असीं वाइंड अप कंदासीं प्रोग्राम खे। त आउं गुज़ारिश कंदुसि साईं मोहम्मद खलील खे त पाण थर्ड प्राइज़ डिस्ट्रीब्यूट कनि ऐं थर्ड प्राइज़ जे लाइ असां जे क्लास मां अदी मावी खे सिलेक्ट कयो वियो हो। त अदी मावी खे गुज़ारिश कंदुसि त अदी मावी पंहिंजो इनाम साईं खलील खां हासिलु करे। उन खां पोइ गुज़ारिश कंदुसि साईं अब्दुल सबूर निज़ामानी खे त साईं जेको सो सेकेंड प्राइज़ जेको आहे उहो डिस्ट्रीब्यूट कनि ऐं सेकेंड प्राइज़ लाइ आउं गुज़ारिश कंदुसि अदी आयशा खे त पाण अचनि ऐं साईं अब्दुल सबूर खां पंहिंजो इनाम हासिलु कनि। महिनत कर तो महिनत ॿार महिनत साण थींदे होशियार। यकीनन महिनत जो फल अहिड़ो ई हूंदो आहे जेको भेण मारवी खे भेण आशा खे मिलियो। ऐं महिनत कंदड़नि में हिकिड़ो असांजो भाउ आहे साईं बशीर गहलोड़ो साहिबु। साईं बशीर अहमद गहलोड़ो साहिबु पंहिंजो फर्स्ट प्राइज़ जेको आहे क्लास में कारकर्दगी जो साईं जिन खां वठंदा। साईं बशीर अहमद गहलोड़ो साहिबु। साईं जी वॾी महिनत आहे, वॾो कोऑपरेट आहे क्लास में। खुशकिस्मती सां जेका इलेक्शन थी उन इलेक्शन में मुंहिंजी फर्स्ट पोजीशन आई, पर आउं पाण खे इन लाइक़ कोन थो सम्झां छो त असां में काफ़ी ख़ामियूं पइनि कोताहियूं पइनि ऐं इन लाइक़ आउं कोन थो सम्झां जे लाइक़ आउं आहियां। तॾहिं दोस्तनि जी महिरबानी जिन दोस्तनि मूंखे पहिरें नंबर जे लाइ सिलेक्ट कयो, पर हीउ पहिरें नंबर ते जो इनाम आहे इहो इनाम आउं हवाले कंदुसि अदी आयशा जे। छो मुंहिंजी नज़रुनि में अदी आयशा जी फर्स्ट पोजीशन आहे ऐं हीउ किताबु जेको आहे या फर्स्ट जेका पोजीशन आहे इहा आउं डेडिकेट कंदुसि सॼे असांजे क्लास खे। आख़िर में आउं गुज़ारिश कंदुसि असांजे रिस्पेक्टेड MPs खे त उहे अचनि ऐं पंहिंजा जेको सो वैल्यूएबल कमेंट्स माइक की जरूरत नहीं होगी मुझे, या है माइक की जरूरत? माइक की जरूरत नहीं होगी, मेरी आवाज़ तो आती है, क्योंकि मुझे आदत है इस क्लास के अंदर प्रेजेंटेशन देने की। एक्चुअली उससे एक एक्सपीरियंस आपसे शेयर करूँगा कि शायद बहुत सारे लोग एग्री करें या नहीं करें। अभी तक मुझसे जब मैं जिस क्लास में गया पार्टिसिपेंट्स मुझे मिलते रहे कह रहे आप ये बताएं कि आपको सबसे ज़्यादा अच्छी क्लास कौन सी लगती है। तो मैंने क्या किया कि जब आप लोगों को फर्स्ट टाइम पढ़ाने के लिए आए थे सिचुएशन आप लोगों की हमें पता थी, सही, और आप लोगों ने जो उस टाइम पे रिफ्लेक्शन दिए थे तो सर सबूरों में परेशान हो गए थे कि क्या होगा, ये कर भी पाएंगे नहीं कर पाएंगे। अच्छा, 3 दिन जो इनिशियली आपके साथ गुजरे, इसके बाद हमने एक क्लास को प्रमोट किया जो आप लोगों की क्लास थी, और फिर उसके बाद हम F पे चले गए। F के बाद हम पूरे साइकिल करके वापस साइकिल करके यहाँ पर वापस आ गए। तो ओवरऑल जो मेरी ऑब्जर्वेशन थी सारी क्लासेस में, नो डाउट कि NTS पास टीचर्स और जितने भी यहाँ पे टीचर्स हैं सारे कॉन्फिडेंट हैं, लेकिन मुझे आप लोगों की क्लास पूरे सेंटर के अंदर एक तो सबसे अच्छी लगी। इसके लिए क्लैपिंग करें आप लोग। सबूत सोच रहे हो क्या कि मैं तारीफ कैसे कर रहा हूँ, नहीं करता मैं तारीफ, लेकिन फिर भी आप लोगों की क्लास नहीं कर रहा हूँ। दूसरी चीज़ क्या मैंने देखी, किस परफॉर्मेंस की बेस पे मैंने ये बात बोली है। परफॉर्मेंस का क्राइटेरिया सुन लें आप लोग, रूब्रिक आप लोगों ने बनाई है। परफॉर्मेंस का क्राइटेरिया मेरा सिर्फ ये था कि आप लोग काम करने के अंदर कितनी दिलचस्पी लेते हैं, कितनी क्यूरियोसिटी से काम करते हैं टास्क के अंदर। सारे सेक्शंस के अंदर मेरी ऑब्जर्वेशन यही थी कि जो टास्क देते हैं वो क्यूरियोसिटी का जो है वो सबसे ज़्यादा आप लोगों की क्लास के अंदर है। इसका एविडेंस मैं आपको देता हूँ। हम यहाँ पर आए, हमने कहा कि आप लोगों ने टेस्ट आइटम्स बनाए, टेस्ट आप लोगों ने एडमिट किया, आप लोगों ने कहा नहीं कुछ भी नहीं, उल्टा आप लोगों ने रूब्रिक के कंपोनेंट्स भी हमें गलत बता दिए। तो उस दिन हमने रूब्रिक को भी रिवाइज किया, लर्निंग डोमेन्स को भी रिवाइज किया, टेस्ट आइटम भी कंस्ट्रक्ट किए, उसके बाद टेस्ट आइटम बना भी लिए,
टेस्ट आइटम बनाने के बाद जो है उसको एडमिन भी कर लिया। ये लास्ट क्लास में हम 3 दिन में कर कर आए थे, जो आप लोगों ने 1 दिन के अंदर कर लिया। तो ये आप लोगों की क्यूरियोसिटी मुझे यहाँ पे पता चल गई। मैं यही कह रहा था कि ये लोग कर लेंगे, हम मैक्सिमम चीज़ें यहाँ पे कवर कर लेंगे, या जो ये चीज़ें कहेंगे वो रिवाइज कर लेंगे। तो ये तो थी मेरी के ट्रेनिंग के हवाले से सजेशन, मेरी एडवाइस एज अ टीचर नहीं, एज अ ब्रदर वो आप लोगों के लिए ये है कि एक तो ये कि अगर आप लोगों को, स्पेशली इस क्लास के स्टूडेंट्स को जितने भी हैं, अगर आप लोगों को कभी भी किसी भी चीज़ में कोई हेल्प चाहिए हो, आप लोगों को कोई भी गाइडेंस चाहिए हो, आप लोगों की क्लास में से कोई सा भी पर्सन हमारे कॉलेज में आके सर सबूर से मुझसे मिल सकता है। सही है, कभी भी कोई भी चीज़ की हेल्प चाहिए हो आप लोग आ सकते हैं। दूसरी चीज़ हमारे पास क्या है कि जो पोजीशंस हम लोग डिस्ट्रीब्यूट कर रहे हैं, आप सब लोग नंबर 1 पोजीशन पर आ सकते हैं। नंबर 1 पोजीशन उसकी होती है जो अपने स्कूल में जाके इसको सबसे ज़्यादा इम्प्लीमेंट करेगा। आप लोगों की फर्स्ट ट्रेनिंग है, मैं काफ़ी ट्रेनिंग्स यहाँ पे अटेंड करके खड़ा हुआ हूँ, 5% भी काम नहीं करते टीचर्स जाके, लेकिन आप लोग मेरी बात को जस्टिफाई कर सकते हैं। नंबर 1 पे आप सब लोग आ सकते हैं अगर आप लोग जाके कम से कम इस ट्रेनिंग का 25% जो है वो हमारे पास सर सबूर आ रहे हैं, इनकी ऑब्जर्वेशन होगी, शेयर करेंगे। आप लोगों के फेवरेट मास्टर ट्रेनर भी हैं। दूसरा ये कि वाइस प्रिंसिपल भी क्लैपिंग हो जाए सर के लिए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबका पहले अस्सलाम वालेकुम। माइक का सवाल सही है? सही है सर, सही है। साईं गाल के फेवरेट क्लास जी तो जेके असां जेके 3 ॾींहं हुआसीं, असां कराची के नेगेटिव मीटिंग्स में अटेंड पे कई ट्रेनिंग्स में असां पंहिंजो उन्होंने बिज़ी हुआसीं। लास्ट डे ते जेके 3 ॾींहं असांखे हिते इनिशियल मिलिया, जेके वेडनेसडे, थर्सडे, फ्राइडे, सैटरडे, त क्लास जेको असांखे लॻो ॾाढो माना इनिशियल वे सां बहितरीनु लॻो, इंटरेस्टेड लॻो। जेके चाहिनि था, जेके चवनि प्यासा हूंदा उन जे लाइ, पाणी जे लाइ, असां मूंखे इहो महसूसु थियो त हीअ क्लास प्यासी आहे कि सिखण जे लाइ, बसि हिननि खे सेखारण वारो को फैसिलिटेटर हुजणु खपे। त अलहमदिल्ला 3 डेज़ में क्लास एतिरो बूस्टअप करे वई, जेके असांखे नेक्स्ट टारगेट्स जेके असांजे सेट थियल हुआ, लेसन प्लानिंग जेके कुझु आहे, उहे असां 3 डेज़ में अचीव करे चुका हुआसीं। त छो हुन मेथड्स खे इम्प्लीमेंट न थींदो वियो विथ प्लानिंग, विथ रोल प्ले एक्टिविटीज़। त जेॾीमहिल ॻाल्हि हली सर्कुलेशन जी, त फस्ट ऑफ ऑल मूं थोरी रेजिस्ट कई त सर सर्कुलेशन न थियणु खपे। तो जेको जे क्लास में आहे उनखे उते अटेंड करण ॾियो, त जेके बूस्टअप थी विया आहिनि उन्हनि खे अॻिते वधणु ॾियो। त उन खां पोइ मुंहिंजी थोरी रेजिस्टेंस थी त असांखे हीअ क्लास ई रहणु ॾिनो वञे, पर उहा असांजी एक्सेप्ट कोन थी। सर्कुलेशन थींदी रही, कंदी रही, ईंदी रहियूं चीजूं। त लास्ट जेको डे में एक्सपीरियंस रहियो थोरो फाइलिंग ते बि रहियो पूरो ॾींहुं, जो हुन सां ई अटैच जेके लेसन प्लानिंग तो ज़्यादातर तो ॾाढा बहितरीनु ठहियल हुआ, एक्सीलेंट ठहियल आहिनि, पर थोरा जेके मुंहिंजी एडवाइज़िस उन टिप ते हुयूं जिन नोट डाउन कयूं हुजनि, काइंडली दे फॉलो दोज इंस्ट्रक्शंस एंड इम्प्लीमेंट दोज मेथोडोलॉजीज इन देयर एक्चुअल क्लासरूम, इन देयर एक्चुअल क्लासरूम with different types of assessment which they have learned here. It's a simple message to you. तो असां वञी करे उते पंहिंजी असेसमेंट बि ठाहियूं, सवालात जेके कुझु आहिनि, ये रोल प्ले में तव्हांखे जो असेसमेंट में थी सघे थो, घटि में घटि शयुनि खे थोरो इनोवेटिव प्रेज़ेंट करियो, इनोवेटिव वे सां ॿार खे सेखारियो। एतिरा खोड़ सारा मेथड्स आहिनि। फॉर एग्जांपल, 5 जो ॿार असां वटि हिकिड़ो तस्वर ईंदो आहे ब्रेकिंग न्यूज़, कॾहिं ॿुधो आहे ब्रेकिंग न्यूज़? ॿुधो आहे कोन ॿुधो आहे? ब्रेकिंग न्यूज़ ओचिती ख़बर, ख़ासि ख़बर छा थींदो आहे? सभु मुतवजा थींदा आहिनि, मुतवजा थींदा आहिनि। त इन ब्रेकिंग न्यूज़ जे कॉन्सेप्ट खे असां टीचिंग में इंक्लूड करे सघूं था। ब्रेकिंग न्यूज़ जे कॉन्सेप्ट खे बि टीचिंग में इंक्लूड करे सघूं था। उनके वे ऑफ जेको डिज़ाइन करणो आहे तो अकॉर्डिंग टू द रोल प्ले करणो आहे, वो पूरो एनवायरनमेंट ॿारनि खे कंट्रोल करणो आहे। ये कहीं न्यूज़ चैनल ते आहे, पर मेथोडोलॉजी में भी थी सके थो। जेके बेसिक सब्जेक्ट लाइक एसएस कायदा में 14 नुक्ता या के एडी शयूं मिसाल तो जंगी ओहद है, उनके भी इन्हें पेश अंदाज में पेश करे सको था न्यूज़ ये वे में, ब्रेकिंग न्यूज़ के कॉन्सेप्ट में। इट्स अ हिम्पल रिक्वेस्ट टू यू दैट काइंडली ॿारनि खे खुद जो पोजीशन के एक्सप्लोर कन ऐं इंप्लीमेंटेशन कन
स्टूडेंट सेंटर्ड मेथोडोलॉजी हुजे, दैट्स ऑल। थैंक यू। बेसिक क्लास है दीवार जो ऑन बनो एनवायरनमेंट वधिक सरकार है क्लास में मुझे सीआर सिलेक्ट करे आशिक मुझे सिलेक्ट करे कोशिश के सभी के गलती खाना लोगों में कोई रिलेटिव में उन्हें के बावजूद ये करें उनका काम होता ही किया है या कोई गलती है तो हम सभी क्लास के बारे में रिक्वेस्ट करा हूं उन्हें के रेगुलर करना है माफ करना सभी दिल में बैटरी खत्म थी